अस्सलाम वालेकुम। मां सर्वा जबीन अवां जी ऐं मुंहिंजे फेवरेट प्रोग्राम धरतीअ जा सितारा में अॼु मां सिंध असेंबली में मौजूदु आहियां। सिंध असेंबली में जिते हर मिनिस्टर हर MPA हिते अची पंहिंजो जेको जॾहिं इजलास थींदा आहिनि त हिते सिंध सूबे जे हवाले सां तक़ारीर थींदियूं आहिनि। पर अॼु जे शख़्सियत सां अॼु हींअर मौजूदु आहियूं या अॼु उन जे ऑफिस वञूं था। हू 5 भेरा MPA रही चुकी आहे ऐं पंहिंजे कबीले जी सरदार बि आहे। उन जो पहिरीं तालुक़ु जेको आहे MQM सां हुयो। MQM में इलाही कमु कयो। MQM खां पोइ जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जॉइन कई ऐं 5 भेरा जेको आहे वरी थी ॿुधायां MPA रही चुकी आहे ऐं हिकिड़ी माई थी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ ऐं पंहिंजे जेको आहे कबीले जे लाइ पंहिंजे हल्के जे लाइ इलाही वॾी आवाज़ माशाल्लाह हमेशह एक्टिव रहंदी आहे। ऐं बिल्कुलु उन जो नालो हीर सुहू आहे। हीर सुहू जेको अॼु असांजे धरतीअ जे सितारा जी महिमान आहे। अचो त सिंध असेंबली हलूं था ऐं ऑफिस में संदसि सां ॻाल्हायूं था त वधीक गुफ़्तगू जो आगाज़ थिए। अचो। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सभिनी? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु अदी। बिल्कुलु मूंखां अदी तव्हां सुठा पिया लॻो। अदी तव्हांजी नज़रे करम आहे। मां अदी रुगो इहो पुछंदमि त बल्कि पहिरीं अव्हांखे थैंक यू कंदमि धरती TV जे तरफ़ों ऐं धरती जे सितारा जे तरफ़ों। तव्हां असांखे एतिरे मतिलबु बिज़ी शेड्यूल में असांखे टाइम ॾिनो आहे। थैंक यू सो मच। सन टू मी। अच्छा अदी अव्हां जो नालो एतिरो ख़ूबसूरत हीर कीअं मतिलबु तव्हांजो नालो बाबा रखियो अम्मी जान रखियो इन जे छा थोरो ॿुधायो? असल में हुन में असल वटि मुंहिंजो वालिद जेको आहे तमामु सोशल रहियो हुन MRD जी तहरीक में ऐं हुनजी जेका सियासत शुरू थी हुई उहो अवामी तहरीक सां शुरू थी हुई। अवामी तहरीक खां पोइ वरी फाज़िल राहो वारनि सां गॾु उन्हनि जी कंटिन्यू हली पीपल्स पार्टी में MRD में। हुन जेके नाला असां सभिनि भेण जा रखिया हुआ उहे जेके सिंधी न छा हिते जनरली तो हीर मक़सदु आहे त लोक दासान हीर रांझा। पर बाबा जो जेको सिंधी प्योर सिंधी जे चवंदा लॻी रही आहे थधिड़ी हीर त उहो हवा जो झोंको जे कॉन्सेप्ट में उन्हनि नालो रखियो हो। माशाल्लाह मुंहिंजी हिकिड़ी भेण जो नालो मारवी आहे, हिकिड़ी भेण जो नालो सोरठ आहे, हिकिड़ी भेण जो नालो रोज़ीना वो मुंहिंजी अम्मा जो पसंदि आहे, हिकिड़ी भेण बेनज़ीर आहे। त हू बाबा जा जेके भाउ उहो अयाज़ आहे त उहो टिपिकल नालनि सां ऐं जेका रहिया आहिनि पोइ उन करे थोरो यूनिक नालो आहे इन करे। बिल्कुलु इहा त ॻाल्हि सही आहे त सिंध जी जेकी इहे जेके नाला आहिनि न बिल्कुलु टिपिकल न ख़ूबसूरत नाला आहिनि। पंहिंजे इन नालनि सां इहो ख़बर थी पए त सिंधीइज़म सिंधी खे मतिलबु रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। अच्छा अदी तव्हां माशाल्लाह 5 भेरा MPA रहिया आहियो। इहे MQM में बि रहिया आहियो। MQM में घणो वक़्तु तव्हांजो गुज़रियो आहे त छा फ़र्क़ु था महसूसु कयो MQM ऐं पीपल्स पार्टी जी सियासत में? MQM में तक़रीबन 2002 खां 2018 जो मिड जेको हो हुन में छॾे आयासीं। MQM जो पंहिंजो कमु करण जो अंदाज़ हो। उते जेको आहे मिडिल क्लास जो माण्हू ईंदो, मिडिल क्लास जो कमु ऐं उन्हनि जो फोकस जेको आहे सिटी एरियाज़ खे घणो कराची आहे, हैदराबाद आहे उन्हनि ते वधीक हूंदो। हू कुझु एरियाज़ खे मतिलबु कंदा हुआ पर उन्हनि जो फोकस इहो हूंदो। पीपल्स पार्टी टोटली चेंज आहे। हिते डेमोक्रेसी आहे। तव्हां इज़हार खुली इज़हार करियो था। हिते तव्हांजो जेको आहे उहो पूरो सिंध आहे। तव्हां पूरे सिंध ते ॻाल्हाए सघो था, पूरे सिंध खे रखी सघो था। ऐं हिते छो त आउं जॾहिं तादी फरियाल मूंखे हिते शामिलु करायो हिते सिंध असेंबली में ऐं उते जेको आहे असांखे लॻे थो हिते वधीक औरत वधीक इम्पावर आहे। औरत खे वधीक एक्सेस मिले थो त हू पंहिंजो कमु करे ऐं जेको आहे शुरू करे थो। असां सम्झां थी त छो त शहीद राणी सां मुंहिंजो एतिरो न रहियो, मूं कमु न कयो। ॿुधो ज़रूरु हो बाबा वारनि खां या ॿियनि खां पर मुंहिंजो कॾहिं कमु शहीद राणी सां न थियो। पर अदी सां गॾु कमु कयो आहे ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त हूअ लिटरली असीं वेहंदा आहियूं न त जेकॾहिं असांजो मतिलबु ज़ाहिर थी तव्हां ख़बर आहे मेल ऐं मेल डोमिनेंसी मुआशिरो आहे असांजो। उते औरत जो कमु करणु केॾो मुश्किल आहे त लिटरली चवंदी आहे मुंहिंजी लेडीज़ खे मुंहिंजी लेडीज़ खे घुरायो, मुंहिंजी लेडीज़ खे विहारियो, मुंहिंजी लेडीज़ आहे। मुंहिंजी लेडीज़ बि कुझु माण्हू जेको अवॉइड कंदा आहिनि
त न वियनि छा त पोइ उहो कोशिशि कंदी आहे त हू असांखे वधीक इनकरेज कंदी आहे त असीं सम्झूं था त इलाही डिफरेंस आहिनि उन मंझि पॉलिटिकल इशूज़ में काज़ तव्हांजा ॿिया आहिनि हुननि जा काज़ ॿिया हुआ तव्हां प्योर सिंध जे हवाले सां कास्ट करो था पोइ पाणी जो इशू हुजे नाणे जो इशू हुजे डेवलपमेंट जा इशूज़ हुजनि उन ते तव्हां ॻाल्हायो था पोइ स्पेसिफिक जेको आहे MQM उहो शहरी इलाइक़नि ते ॻाल्हाइण जो हूंदो हुओ त कुझु शयूं जेके आहिनि उन्हनि जूं थोरी ॾुखियूं हूंदियूं हुयूं पर बहरहाल आउं सम्झां थी त उन्हनि जो पंहिंजो जेको विजन आहे कमु कनि था हिते तव्हां पंहिंजी ॿोली पंहिंजी ज़बान पंहिंजा माण्हुनि सां विहो था कमु कयो था इलाही डिफरेंस आहे उन्हनि ॿिन्हिनि बिल्कुलु पीपल्स पार्टी वास्ट पार्टी आहे इन में सभिनीनि खे जेको चांस मिलंदो आहे ऐं हिते हक़े राय दी पंहिंजो इज़हार ख़्यालु खुली माण्हू करी थो सघे को हीअ न आहे की डोमिनेटेड खे इहे जेको स्क्रिप्टेड आहे इहो ई चवणो आहे जेको आहे ऐं अदी फरियाल जी जेसिताईं ॻाल्हि कजे त अदी फरियाल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾाढो पंहिंजे MPs ऐं पंहिंजे माण्हुनि जो इलाही ख़्यालु कंदी आहे स्पेशली लेडीज़ जो इलाही ॿुधंदी आहे हर हफ़्ते उन्हनि खां पुछंदी आहे की छा आहे कहिड़ा अपडेट्स आहिनि कहिड़ा मसइला आहिनि त जॾहिं अव्हां MQM में हुयो पोइ उन टाइम ते अदी फरियाल जे हवाले सां अव्हांजो छा कॉन्सेप्ट हुयो मेंटली ॾिसो उन टाइम में अदी सां मुलाक़ात कोन हुई त जनरली जेको आम माण्हू सोचे थो त मतिलबु जेके शयूं करे थी अदी करे थी करप्शन में अदी जो नालो आहे सभु शयूं उहा थी हलाए त जनरली उन टाइम ते असां वटि वेंदो असांजो कोन हो त अदी जी तबियत कीअं आहे छा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मीडिया में अॼु जेको माण्हू अदी खे नथो सुञाणे उहो अदी ते तनक़ीद करे थो त बाबा जेके बि ख़राबियूं आहिनि उहे सभु अदी थी करे हाणे जेकॾहिं मिनिस्टर डिपार्टमेंट में कमु करे थो त उनजी बि जेके ख़राबियूं आहिनि उहो बि अदी जेको खाते में हली वेंदियूं आहिनि त असां वटि उन टाइम ते यकीनन अदी जे हवाले सां को सुठो इमेज कोन हो पर जॾहिं असांजी मुलाक़ातूं थियूं ऐं वर्किंग थी उनजी एडमिनिस्ट्रेशन नो डाउट सर वटि इहो कोन्हे त लीडर आहे इन करे पिया करियूं पर लिटरली उनजी एडमिनिस्ट्रेशन ॾाढी सुठी मतिलबु सिर्फ़ु MPs MNA सेनेटर्स न हू तनज़ीम सां बि ओतिरी इन्वॉल्व हूंदी आहे तनज़ीम सां बि एतिरी इंटरेक्ट हूंदी आहे अगरि ज़िले जी बॉडी आहे त उनखे घटि में घटि मतिलबु 20-25-30 माण्हुनि जी ख़बर हूंदी आहे उन ख़बर हूंदी आहे त तेलके में छा पियो थिए UC में छा पियो थिए हीअ माण्हू कीअं आहे हीअ कहिड़ी लॉबी आहे हिनखे कीअं टैकल करिणो आहे त आउं सम्झां थी त हुनजी जेका एडमिनिस्ट्रेशन जेकॾहिं क्रेडिट जी चेयरमैन बिलावल भुट्टे खे क्रेडिट वञे थो कामयाबियुनि में त उन में आउं सम्झां थी त जेका कंट्रीब्यूशन अदी फरियाल जी वॾी कंट्रीब्यूशन आहे जो हू खणी हले थी जोड़े थी राब्तो करे थी ऐं ॾिसो न असीं घर में अगरि 5 ॼणा आहियूं त असीं 5 ॼणा जेकॾहिं शयूं अचु मिलनि त असीं पाण में नाराज़ थी वञूं शयूं कंदा आहियूं भेण भाउ विढ़ंदा आहियूं शयूं ज़ाल मुड़ुसु विढ़ंदा आहिनि त उन्हनि सभिनीनि जा इशूज़ खे सॉल्व करणु हिकु हिकिड़े ज़िले में 3-4 लाबियूं थी वञनि थियूं हर कंहिंजो पंहिंजो मूड पंहिंजी वर्किंग उन सभिनि खे खणी हलणु उन सभिनीनि खे ॿुधणु मतिलबु एतिरी स्टेमिना आहे जो आउं वञा थी त जेकॾहिं 2 बजे खां अदी शुरू कंदी आहे विहणु मतिलबु मिलंदी आहे त राति 11-12 हिकु थी वेंदो आहे त हिकु एज़ औरत विहणु उन्हनि खे फेस करणु ऐं उन्हनि खे मतिलबु असीं हिकिड़े माण्हू खे ॿुधंदा आहियूं त असीं जेको आहे टेम्पो लूज़ करे वेंदा आहियूं उन्हनि खे ॿुधणु उन्हनि खे मुतमइन करणु त अलाह ताला उनखे हिमत ॾिए अञा बि ऐं शयुनि खे बहितर करे सो असीं सम्झूं था त जेको ट्रायंगल आहे असुल ज़रदारी साहिबु चेयरमैन ऐं अदी त उन में यकीनन तव्हांजो मुखालिफ़ तव्हां ते तनक़ीद करे थो चवे थो पर एज़ ए पॉलिटिकल वर्कर सम्झां थी त कमियूं हूंदियूं कोताहियूं हूंदियूं इहो कोन था चऊं त कोन हूंदियूं पर जेकॾहिं शयुनि खे जेका तव्हां ॾिठो पिया त वफ़ाक़ जी जो पॉलिसीज़ आहिनि कुझु इंटरनेशनल पॉलिसीज़ आहिनि जेकॾहिं तव्हां पीपल्स पार्टी खे साइड ते कंदा त खोड़ सारी शयूं आहिनि जेके तव्हांजे हथ मां निकिरी वेंदियूं बिल्कुलु मसइलनि तव्हांखे मिसाल ॾियां जॾहिं तव्हांजी निगरान सेटअप हो त खोड़ सारा फ़ैसिला जेके आहिनि कैनाल जे हवाले सां शयूं जेके आहिनि उहे निगरान सेटअप में कीअं अचो त तव्हां उहो निगरान सेटअप में थी विया अहिड़ियूं खोड़ सारी शयूं आहिनि जेकी जिन खे लीडरशिप रोके थी जिन खे CM साहिबु रोके थो जेके हाणे हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं आहे 27वीं तरमीम हिकिड़ो वॾो इशू हिकिड़ो कैनाल मशू में तव्हां निकिता आहियो त वरी हिकु नओं इशू तव्हांजे साम्हूं आहे त उन्हनि खे जेको प्रेशर आहे उहो लीडरशिप वठे थी ऐं उन्हनि खे कोशिशि करे थी त हिननि मसइलनि खे असीं टारे वञूं सो यकीनन अलाह ताला त जेको ॾाढा सलाहियतूं आहिनि जेके हिननि खे मिलियल आहे बिल्कुलु इहा त ॻाल्हि आहे जीअं बेनज़ीर साहिबा ग्रास रूट लेवल जे जेके पंहिंजा कारकुन हूंदा उन्हनि सां गॾु वेंदी हुई उन्हनि जा उन्हनि जी प्रॉब्लम्स ॿुधंदी हुई अहिड़े नमूने बिल्कुलु अदी फरियाल बि उहो ई रोल प्ले थी करे ऐं पंहिंजो इलाही मतिलबु पंहिंजी पार्टी लाइ पंहिंजी आवाम जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ इलाही हमेशह गणती उन्हनि खे रहंदी आहे
अच्छा अदी तव्हांजो हल्को जेको आहे सजावल जा रहंदड़ आहियो, पंहिंजे हल्के जे माण्हुनि जे लाइ ॿुधायो ऐं कहिड़ो ॻोठु आहे इहो थोरो पंहिंजे बारे में ॿुधायो। मुंहिंजो ॻोठ जो नालो मीपो वठोरो आहे ऐं मैट्रिक ताईं उते पढ़ियो आहे ऐं उनखां पोइ फस्ट इंटर जेको आहे उहो हैदराबाद गर्ल्स कॉलेज ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज में हैदराबाद मां कयो। उनखां पोइ MSc जेकी आहे मतिलबु आउं यूनिवर्सिटी हली वई। उन टाइम में तव्हां हूंदो जेको आहे कोटा मिलंदो डॉक्टर्स खे ऐं इंजीनियर खे कोटा मिलंदो, चाहे कॉम्प्रेस रहियो चाहे शेरखान लुंड, तमामु उते जो जेके मेन माण्हू उते चवंदा आहिनि वठोरे तरीक़े खे वियतनाम चयो वेंदो आहे। उते तमामु घणी जेको आहे रेजिस्टेंस रही आहे। उनमें मुंहिंजो वालिद साहबु मोहम्मद इस्माइल साहब, चाहे शेरखान लुंड ऐं उते ॿ टे ॿिया जेके असांजा साईं अकबर शाह, चाहे एजाज़ ख्वाजा हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो वर्कर आहे, त जेके मेन माण्हू उहे रेजिस्ट रहंदी हुई। उन टाइम ते जेको आहे न आउं यूनिवर्सिटी में पढ़णु वई हुअसि त मुंहिंजे दादा चयो त जेको आहे तव्हां कोटा थी मिले ऐं तव्हांखे डॉक्टर, चलो मां 2 साल यूनिवर्सिटी पढ़ियां वरी वापसि खां वञा कोन थी वञा ऐं 5 साल आउं टंडोजाम में पढ़ी सां मूं हुतां MSc कई। MSc खां पोइ आउं 14 महीना तक दीवान शुगर में एज़ ए टीचर कमु कयो। अच्छा वाओ। एज़ ए टीचर कमु कयो। पोइ आउं 2002 खां पोइ आउं सियासी कैरियर जेको आहे मुंहिंजो शुरू थियो, जेको अॼु 2025 आहे, उहो अलाह शुक्र आहे रब जूं महिरबानियूं आहिनि, जो कंटिन्यू हले पियो। उन में खोड़ सारी शयूं मुख़्तलिफ़ टाइमिंग ते अॼु भला अल्हम्दुलिल्लाह पार्टी जी महिरबानी आहे। एज़ ए स्पोक पर्सन आहियां, पार्लियामेंट सेक्रेटरी पार्लियामेंट अफेयर जी असेंबली में आहियां, तंज़ीम में लेडीज़ विंग जी हैदराबाद डिवीज़न जनरल सेक्रेटरी आहियां माशाअल्लाह। ऐं अलाह जो शुक्र आहे त चवां कोन पर असां जेको आहे उते फिजावल में अदी रहंदा आहियूं। असां रियली तव्हां कॾहिं ईंदो तव्हांखे दावत ॾींदासीं। जी जनरल सीट वारा वर्किंग कंदा आहिनि तीअं असांजी वर्किंग आहे। असीं बाक़ाइदा संडे ते विहंदा आहियूं, उते माण्हुनि जा मसइला ॿुधणु फ़ैसिला कंदा आहियूं ऐं माण्हुनि जे मसइलनि खे डेवलपमेंट सुठी डेवलपमेंट कराई आहे उते। त कोशिशि हूंदी आहे त जेको अलाह ताला इज़त ॾिनी आहे, पार्टी हिकिड़ो एतमाद कयो आहे। मूं त डिग्री कॉलेज ठारायो आहे, रोड स्ट्रक्चर तमामु जेको आहे उनखे करणु आहे, ज़रूरत आहे। इहो कोन चवंदा असां 100% ठाहियो आहे, पर पंहिंजी कैपेसिटी में कोशिशि कई आहे। उन में CM साहब महिरबानी रहियो आहे। यकीननि उनखां सवाइ त शयूं जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि उहे नथा थी सघनि, सो कोशिशि कई आहे त लीडरशिप जी महिरबानियूं आहिनि त शयूं आहिनि। ऐं असां उन शइ खे कॉन्सेप्ट खे मतिलबु चेंज करे विया आहियूं त रिज़र्व सीट जो मक़सदु इहो कोन्हे त सिर्फ़ु तव्हां अचो ऐं असेंबली जो इजलास अटेंड करियो वरी घर वञो। असां उन कॉन्सेप्ट खे चेंज कयो त न, अगरि तव्हांजी विल आहे ऐं तव्हां चाहियो था तव्हां कमु करियां त तव्हां ते इहा बाउंड्री जेका तव्हां लॻाए छॾियो, लेबल लॻायो आहे त बाबा मख़सूस निशिस्त जी आहे न। ऐं असां जनरल सीट वारनि खे बि उते बीट पिया कंदा आहियूं, कमु कयूं था जेको ग्राउंड कयूं। सो तव्हां ते डिपेंड थो ज़रूरत करे त तव्हां छा था करणु चाहियो। तव्हां अगरि विल आहे, तव्हांजी ख़्वाहिश आहे, तव्हां करणु चाहियो था त अलाह ताला ख़ुदि ब ख़ुदि तव्हांजे लाइ रस्ता कढे थो। ऐं उन सां असांखे जेका प्लस पॉइंट इहा मिली त अदी जेकी जंहिंमें इहा क्वालिटी आहे त जेको वर्किंग करे थो उनखे वधीक सपोर्ट करे थी, उनखे वधीक अकोमोडेट करे थी, शयूं करे थी। सो जेके आहिनि उहे शयूं आहिनि। तव्हांजो पार्लियामेंट सेक्रेटरी जॾहिं थिया हुआ त उन टाइम ते 29 पार्लियामेंट सेक्रेटरी थिया, मुंहिंजो नालो कोन हो न। त मूंखे मतिलबु ख़बर पई त मूंखे वरी उन स्टाफ ॿुधायो त अदी जो हूंदो आहे त मुंहिंजी जेके लेडीज़ आहिनि 3-4 नाला खईं, जो उन्हनि में हो त मुंहिंजी लेडीज़ जेके आहिनि अॻियां हुजनि, मुंहिंजी लेडीज़ खे अकोमोडेट कयो वञे। त कोशिशि हूंदी आहे त जेको तव्हांखे लीडरशिप जेको इज़त ॾिए थो, तव्हांखे ॾिए थो, त उन ते तव्हां पूरो लो ऐं वधीक महिनत करे ॾेखार। बिल्कुलु, इहा त ॻाल्हि आहे। अदी जेकी आहे हर शइ मतिलबु चेक एंड बैलेंस रखंदी आहे कि हीअ जेकॾहिं लिस्ट में नालो हुयो ईअं न इवन त छो, मतिलबु ज़हन में हूंदो अथसि न, अकोमोडेट कंदी आहे, उन्हनि खे हमेशह अकोमोडेट कंदी आहे। अच्छा अदी, तव्हां माशाल्लाह पंहिंजे कबीले जा, पंहिंजे इन जा सरदार बि आहियो ऐं मूंखे अरबा हमेशह चवंदो आहे सरदार अची वई, सरदार असेंबली में वेंदो किथे मिलंदो, हा सरदार, फ़ोन कंदो त चवंदो हा सरदार कीअं ईअं, सरदार छा कयो हुन। त सरदार ऐं पॉलिटिशियन में छा फ़र्क़ु आहे? मां सम्झां थी को एॾो वॾो फ़र्क़ु कोन्हे। हुन में छा आहे, जो मुंहिंजो वालिद साहिबु पंहिंजे शहर जो जेको आहे, पंहिंजे शहर जेको बिरादरी आहे उनजो वॾो हो।
उनखे असीं मिडिल क्लास जा माण्हू असीं को हू जेके सरदार उहे सरदार न आहियूं, सिर्फ़ु लक़ब आहे वालिद साहब खे हो। ऐं वालिद साहब जॾहिं हो तॾहिं खां ई उन आहिस्ता सां वर्किंग शुरू कराई। अच्छा उन फ़ैसिला बि मूंखे विहारणु शुरू कयो त आऊं बाबा सां चिड़ंदी हुअसि न, जॾहिं बाबा मूंखे न चयो त न सिख हिनखे। त जॾहिं मुंहिंजे वालिद जो इंतकाल थियो त इहो साईं जेके साईं ग़ुलाम मोहम्मद हाफ़िज़ चवंदा आहियूं, उन चयो त हीअ बाबा हुनजी वालिद जी जॻह आहे, हुनजी वालिद जी जेका आहे पग जेका इज़त आहे उहा हिनखे ॾियणु खपे। हुनजी राय बि पोइ मुंहिंजे चाचनि सभिनीनि हुते कयो। ऐं छो त MP बि आहियां त माण्हू किथे थींदो न पुलिस जो प्रेशर हूंदो आहे, किथे कीअं त उहे शयूं करे अलाए शुक्र आहे अञा ताईं त खणी हलूं पिया। जेका इज़त आहे बिरादरी जा मसइला अचनि था, ॿियनि खे बि ॾिसंदा आहियूं बिरादरी वग़ैरह खे मोटिवेट करणु उन्हनि जा, छो त असीं तमामु पुठिते पहले इलाइक़ो आहे, उते स्कूल न हुजण जे बराबरि आहिनि, जहालत वधीक आहे, त ॾुखियो ज़रूरु हूंदो आहे उते जे माण्हुनि खे सम्झाइणु, माण्हुनि सां विहणु, माण्हुनि खे मोटिवेट करणु। पर जेको आहे उहो कोशिशि कंदी आहे त छो त आउं बिल्कुलु सरदार वर्ज़न आउं कोशिशि कंदी त वॾी माउ या वॾी भेण जी हैसियत सां किथे दाॿो ॾियणो दाॿो बि ॾींदी आहियां उन्हनि खे, किथे दड़को ॾियणो दड़को बि ॾींदी आहियां। त कोशिशि कंदी आहियां। बाक़ी दुआऊं आहिनि, वालिदा जी दुआऊं आहिनि, फैमिली जी दुआऊं आहिनि, अञा ताईं त हलायूं पिया। बाक़ी तव्हां पोइ त आउं सुञां थी त जेको पॉलिटिकल माण्हू आहे न उहो सरदार आहे, उहो वॾो आहे। सरदार जो मक़सदु आहे वॾो जेको उन्हनि शयुनि खे खणी हले, जेको उन्हनि खे बहितरु करे, जेके ख़राबी हुजे उनखे रोके टोके, जेका शइ सुठी हुजे उनखे वधीक बहितरु करे। त पॉलिटिकल जेको MP MN आहे उहो उते जो सरबराह आहे, वॾो आहे, सरदार आहे, अॻुवान आहे। त उहो उन करे मूंखे सपोर्ट मिली आहे एज़ MPA। पंहिंजी जेका वालिद जी छॾियल शइ आहे उनखे सपोर्ट ज़रूरु मिली आहे। ऐं पर डबल महिनती थिए, छो त तव्हां औरत आहियो, तव्हां ज़ाल बि आहियो, तव्हां माउ बि आहियो, तव्हां धीउ बि आहियो, त उन करे जेके आहे न उन सां तव्हांजी इहा लाइफ जॾहिं शेड्यूल तव्हांजो बिज़ी थो थिए त तव्हांजी फैमिली जेका तव्हांजी पर्सनल लाइफ आहे उहा तव्हांजी ॾाढी टफ थी वञे, ॾुखी थी वञे। बिल्कुलु। सो कोशिशि हूंदी आहे त अलाह ताला अञा बि हिमत ॾे। हाँ बिल्कुलु, इलाही सुठी ॻाल्हियूं अदी हीर सू असां सां करे थी। अलाह साईं अव्हांखे अञा हिमत ॾे, छो त तव्हां असां बि ॾिसंदा आहियूं एज़ अ रिपोर्टर, एज़ अ जर्नलिस्ट एंड एज़ अ होस्ट एंकर। असां तव्हांजी इलाही वर्किंग आहे पंहिंजी फील्ड में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे हिते सिंध असेंबली में बि तव्हां इलाही माशाल्लाह एक्टिव आहियो। इन सां गॾु ई वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। अच्छा दी, सिंध असेंबली में हूअं इलाही मुखालफ़िन बि आहिनि, जेलसी फैक्टर भी इलाही आहे। मतिलबु जेको कमु करे थो उहो सभ खां इलाही सभिनीनि खे बुरो थो लॻे कि इसके काम हो रहा है भई इस तरह। साहेड़ियूं बि हूंदियूं आहिनि, दुश्मनी बि हूंदी आहे। तव्हांजी सुठी साहेड़ी केरु आहे हिते असेंबली में मुंहिंजो जंहिंसां तव्हांजी ठहंदी हुजे? मुंहिंजी तबियत जेकी आहे न उहो सभिनि सां हाल सुठी आहे। हूअं त सभिनी सां तमामु सुठी आहे। असीं ज़ाहिर 3-4 ॼणा जेके सीट ते वेठल हूंदा आहियूं, लास्ट रेन्यूअल में बि हुआसीं, आदि हिना, तंज़ीला ऐं शाज़िया, असीं 4 ॼणा वेहंदा आहियूं गॾु। त पोइ असांजी मतिलबु न हूंदी आहे त उथी करणु, असीं पाण में लाइफ खे ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। साजा त सुठी आहे, निदा सां सुठी आहे मुंहिंजी, त असां वेहंदा, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असां इहो फील न करायूं त छा आहे हुनजो त हूंदो आहे, कॉम्पिटिशन हूंदो आहे, शयूं हूंदियूं आहिनि, पर तबियत अहिड़ी आहे जो कम सां कमु रखंदा आहियूं, उन करे एतिरो फील न कोन। बाक़ी दोस्तूं सोचे थी प्रैक्टिकल लाइफ में तव्हां तमामु घटि दोस्त हूंदा आहिनि जिन खे तव्हां पंहिंजी फीलिंग्स ॿुधायो, तव्हां पंहिंजी शेयर कयो। तव्हांजी जेके प्रैक्टिकल लाइफ खां पहिरीं जेके दोस्त हूंदा आहिनि उहे तव्हांजो गोल्डन दोस्त हुआ, गोल्डन दोस्त। उन्हनि सां हाणे प्रैक्टिकल लाइफ में दोस्त जेके आहिनि न उन्हनि ते कॉन्फिडेंस अचणु, एतबार करणु, शयूं जेके आहिनि न उहे, छो त ॾिसो न कॉम्पिटिशन त आहे। जेकॾहिं आउं चवां त मुंहिंजो अदीराना कोन्हे, अदीराना मूंसां कोन्हे, पॉसिबल कोन्हे, छो त तव्हां कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहियो। जेकर पार्टी फ़ैसिलो थी करे ॿिनि मां हिकिड़ो खणो त तव्हांजो रहे थो। जेकॾहिं असेंबली में आहे त तव्हांजो कॉम्पिटिशन न आहे, भई मिनिस्ट्री जे लाइ वञे थो, तव्हांजे पार्लियामेंट सेक्रेटरी लाइ वञे थो, या चेयरमैन जे लाइ वञे थो, त तव्हां जो पाण में। पर जेकॾहिं असां सुठा दोस्त जी तंज़ील आहे या अदीरान, त कुझु शयूं तव्हां अलाह ते बि छॾियो था,
त अलाह तव्हां महिनत करियो था त अलाह ताला तव्हांखे हुनजो अजर ॾिए थो। असांजो मुंहिंजो ईमान आहे त तव्हां जॾहिं महिनत कयो त अजर तव्हांखे रब ॾिए थो। पोइ तव्हां ज़रूरु सोचियो था त वक़्तु महिनत करे पई त आऊं महिनत करियां पई हिकिड़ी जॻह ते त तव्हांखे अलाह ताला में बि उते तव्हांखे हुनजो सिलो न ॾिए, पर ॿिए वे में या ॿिए रस्ते में तव्हांखे उनजो सिलो ज़रूरु ॾिए थो। त इन करे जेको मुंहिंजो कम से कम घटि हूंदो आहे त आऊं कॉम्पिटिशन में रखां त हीअ छो हीअं थी वियो आहे, हीअं थी वियो आहे, इन करे रिलैक्स हूंदी आहे, मुतमैन हूंदी आहे। तॾहिं तव्हां चओ था न एवर ग्रीन आहे, इन करे इन करे बिल्कुलु पॉज़िटिव थिंकिंग सुठी शइ आहे, पॉज़िटिव क्रिटिसिज़म बि सुठी शइ आहे, दोस्ती बि सुठी शइ आहे, पर डेफिनेटली अॼुकल्ह जो जेको दौरु आहे उन में सुठी साहेड़ी जेकी हूंदी आहे उहो पंहिंजी माउ ऐं पंहिंजी भेण हूंदी आहे या पंहिंजी धीउ हूंदी आहे। इन जे अलावा का रिश्तो सम्झ में नथो अचे। अच्छा अदी MQM छो छॾी अवां? MQM में ॾिसो मुंहिंजी आउं सम्झां थी त जेका ट्रेनिंग हुई उहा MQM जी 2002 में बिल्कुलु आई साईं जे नंढे हूंदी सियासत ज़रूरु थी। उन में उहो छो त जॾहिं अल्ताफ़ सिंह जे वञण खां पोइ शयूं जेके आहिनि टोटली चेंज थी वियूं, ठीकु आहे न। छो त अल्ताफ़ सिंह जेसीं हो तेसीं उनजी सियासत सिंध पूरी सिंध में हुई। बेशक उनजूं इंटरनल जेके कुझु शयूं हूंदियूं त उहा असांजे साम्हूं कॾहिं बि न आयूं। पार्लियामेंट सियासत में हुआसीं, पार्लियामेंट सियासत बि कई। उनजे वञण खां पोइ जेके आहिनि शयूं इमेच्योर थींदियूं वियूं। उन्हनि जो त जीअं आमिर ख़ान हो त आमिर ख़ान जो हो त हुनजी जेका लाबी हक़ीक़ी लाबी हुई, उन्हनि जा माण्हू अचनि, फारूक सत्तार जो पंहिंजो वे हो, त उन्हनि में पोइ आहिस्ता आहिस्ता महसूसु कयो त आउं हाणे इनफिट आहियां थी। ऐं मुंहिंजे वालिद इन में वापसि मूंखे वठी अचनि, मुंहिंजे वालिद जो वॾो किरदारु आहे ऐं लिटरली मूं वटि हफ़्तो अची वेही रहियो त तूं हाणे जेको आहे न उहो शामिलु थी ऐं तूं हाणे छॾ हिननि खे, न त बसि मूं जेतिरो टाइम तो कयो मतिलबु मतिलबु 2.5 टेन्यूर या 3 टेन्यूर आऊं हुते हुईसि त चई त तव्हां हाणे छॾियो बसि, हाणे इलाही थी वियो त मुंहिंजो जेको आहे न, छो त जे तव्हां परे खां ॾिसो था न, जे हाणे जेको वेठल आहे हिते उहो MQM खे जेको पीपल्स पार्टी उहो MQM जे तव्हां MQM में वेठल आहे उहो पीपल्स पार्टी खे बिल्कुलु चेंज थो सम्झे। ऐं चवंदी बाबा आउं हुन सिस्टम में हली कोन सघंदी, छो त MQM जी सियासत टोटली ऐं पीपल्स पार्टी टोटली चेंज आहे। उहो त वॾेरा माण्हू वॾो ई माइंड उन्हनि जो शयूं आउं कोन वठी सघनि, चवंदो त न तो कहिड़े दफ़ा, पर शुक्र आहे मूंखे त मूंखे सभिनीनि वेलकम कयो ऐं इज़त ॾिनी। बाक़ी मूंखे उते का ज़ाती तौर ते मुंहिंजो कंहिंसां बि उन ते इख़्तिलाफ़ु न रहियो, न को कड़ी शइ लॻे। ऐं अॼु बि अल्हम्दुलिल्लाह MQM वारा मिलनि था, इज़त ॾियनि था, ऐं उन्हनि जी उते इज़त करियां थी। तो सम्झो था त छो त हुननि जो कुझु शयूं हुयूं जीअं सूबे जे हवाले सां उन्हनि किथे गाए स्टेटमेंट हलणु, डिवीज़न जे हवाले सां, 1 यूनिट जे हवाले सां, उन्हनि जो खोड़ सारी सुठियूं शयूं हुजनि, पर जॾहिं हिकिड़ी शइ ईंदी हुई न त पोइ उहे सभु शयूं उन्हनि जूं चङायूं ख़तमु थी वेंदियूं। छो त किथे न किथे तव्हां कॉम्परस आहियो, तव्हां जेको नेशनलिस्ट आहियो, तव्हां चयो था जॾहिं आऊं MQM हुई त चवंदा हुआ नारो MGM आऊं एज सिंधी आई आहियां त जीअं सिंध चई सघां थी, बाक़ी MQM आऊं नथी चई सघां, मतिलबु मुहाजिर नथी चई सघां। त अहिड़ा खोड़ सारी शयूं हुयूं जिन जी वजह सां वालिद साहिब जी ख़्वाहिश हुई ऐं पोइ अलाह शुक्र आयासीं त हुननि वेलकम कयो, इज़त ॾिनी। ऐं मूंखे कॾहिं बि महसूसु न थियो आहे त आउं छॾे आई आहियां ऐं कंहिं ॿिए पार्टी जी आहियां। मूंखे ईअं लॻे थो त आउं पंहिंजे घर में वापसि आई आहियां, मूंखे उहा ई इज़त उहा जॻह बल्कि मूंखे वधीक मिली आहे। सम्झां थी त खोड़ सारी शयुनि में लीडरशिप इज़त ॾिनी आहे। CM साहिबु, कैबिनेट मेंबर्स, जेके सीनियर मेंबर्स आहिनि, साईं निसार खोड़ो साहिबु जो वॾो किरदारु आहे। मूंखे पहिरीं दफ़ो MP थियण में बि हुनजी बि आहे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेके त बाबा अञा टाइम ॾियो हुनखे, भले ॾिसूं। हुन चयो त न हू पार्टी छॾे आई आहे, हुनखे मौक़ो मिलायूं। तमामु सुठी वोकल आहे, तमामु सुठो ॻाल्हाए थी फैमिली में, असांखे ज़रूरत पए अहिड़नि मेंबरनि जी। ऐं यकीननि अॼु हिते आहियूं त हुन में अधी जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। उहा असांजे तव्हां फील्ड में आहियो न, ॾिसो सर तव्हां फील्ड में त तव्हां खां ग़लतियूं थींदियूं हूंदियूं ऐं तव्हां तनक़ीद थींदी हूंदी। कुझु हुते असांजा पॉलिटिकल इशूज़ आहिनि डिस्ट्रिक्ट्स में, उनजी कंप्लेंट्स अचे थी, शयूं ईंदियूं हूंदियूं, पर असांखे कॾहिं बि अधी न कयो हूंदो। असांखे हमेशह सपोर्ट कयो हूंदो, इंकरेज कयो हूंदो, एप्रिशिएट कयो हूंदो। त सम्झूं था त आउं सम्झां थी तव्हां मुतमइन आहियां वालिद साहिब जे फ़ैसिले ते। ऐं छो त मूंखे वधीक मौक़ो मिलियो पंहिंजे तक में कमु करण जो, तक में डेवलपमेंट करण जो, तक जे माण्हुनि सां मुलाक़ात करण जो।
जेको आहे उहो तव्हां हुते जेको आहे तव्हांजी लिमिट हुई हिकिड़ी, तव्हां पंहिंजे कराची ताईं जा उन्हनि जा जेके 3 डिस्ट्रिक्ट हुआ उन्हनि ताईं तव्हां, पर हुते मूंखे ग्रास रूट ते अल्हम्दुलिल्लाह जी मूं वटि पंहिंजी होम यूसी आहे खटी आहे, टाउन में वाउश केयर में न छा खपे त हाणे त वरी असीं वधूं पिया न, हाणे त वर्किंग वधे पई त सम्झूं था त असां वधीक मौक़ो मिलियो आहे कमु करण जो। ऐं पीपल्स पार्टी में रही घणो कुझु माण्हुनि खे ख़ैर तनक़ीद थिए थी, पीपल्स पार्टी कुझु कोन ॾिनो आहे, पीपल्स पार्टी हीअ न कयो आहे, पर आउं सोचां थी त पीपल्स पार्टी घणो कुझु डिलीवर बि कयो आहे। उहो असां शायदि उनखे उहो डिलीवर जेको कयो आहे उहो नथा ॿुधायूं, नथो हाईलाइट थिए, पर पीपल्स पार्टी हा शयूं आहिनि, ख़राबियूं आहिनि। हाणे तव्हांजे मुल्क में पूरे में करप्शन आहे, हुन में चढ़ी बाबा सिर्फ़ु सिंध में करप्शन थी त बाक़ी टे सूबा सभु आवे ज़मज़म पियो वेठा आहिनि, फ़रिश्ता वेठा आहिनि, या ॿियनि इदारनि में न आहिनि, या न ख़राबियूं आहिनि, कमियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, अञा बि बहितर करण जी ज़रूरत आहे, पर घणो कुझु डिलीवर करे चुकी। जी बिल्कुलु, पीपल्स पार्टी जे लाइ सिंध गवर्नमेंट कमु कई आहे, पीपल्स पार्टी कमु कयो आहे ऐं नज़र बि अचे थो। मां हिकिड़े MP खां पुठिएं हफ़्ते जेको आहे हिकिड़ो इंटरव्यू हुयो, उन जो हिकिड़ो चवणु हुयो, हालांकि हू पठान हुयो, त उन जो चवणु इहो हुयो कि पीपल्स पार्टी और सिंध वो धरती माँ है कि जिसने हर तबके के लोगों को समो लिया है। हम सिंध असेंबली जब जाते हैं तो हर सिंधी, महाजिर, उर्दू, सराइकी, पंजाबी, अपना हर किस्म के लोग, जबकि अगर आप दूसरे किसी सूबे की असेंबली में जाएंगे तो आपको सिर्फ उनकी अपने ज़बान वाला बंदा नज़र आएगा। त इहे यदि तव्हां वारी ॻाल्हि त जीअं सिंध जी तव्हां चयो त हीअं लॻे थो ॼण त असां पंहिंजे घर अची विया आहियूं, बिल्कुलु अपनायत थी लॻे। इहा अव्हांजी ॻाल्हि इलाही ख़ूबसूरत आहे। अल्ताफ़ हुसैन साहब जो छा फ्यूचर नज़र थो अचे अव्हांखे? ऐं सम्झां थी त हाणे को फ्यूचर न आहे, ऐं वधीक बहितर आहे त हू हुन ऐलान बि कयो हो त जेको वञणु चाहे थो वञे। तव्हां सम्झां थी त हाणे ॾिसो न हिकिड़ो एज हूंदी आहे, एज खां पोइ हू शयूं तव्हां नथा करे सघो। बहरहाल ग्रास रूट ते माण्हू छा थो चवे, ॾिसो न शहीद राणी जी मोहबत माण्हू ख़तमु नथा करे सघनि, ज़रूरत वारी बूटी जी मोहबत माण्हू नथा ख़तमु करे सघनि, ठीकु आहे न, भले केतिरा बि चेंज अचनि, शयूं अचनि, पर उन्हनि जी मोहबत, उन्हनि जो इश्क अञा ताईं ख़तमु नथो थिए। माण्हू अॼु बि रोअनि था, शहीद राणी लाइ रोअनि था, हुनजी क़ब्रस्तान तव्हां क़ब्र वञो, मज़ार ते वञो त माण्हू रोअनि था हुनजे लाइ, उन ते मेला मचियल आहिनि, त उहो इश्क आहे उन्हनि जो माण्हू सां। त अहिड़ी तरह हिकिड़ो हुननि सां माण्हुनि जो आहे। बाक़ी आउं सम्झां थी त हाणे अगरि मुखार आहे वठंदा, तव्हां सम्झां थी त उहो एज न आहे, उहो शयूं न आहिनि, त तव्हां वरी बि माण्हुनि खे ऐं हिकिड़ो नुक़सानु सॼो ज़रूरु MQ में अचण सां थियो त जेका उर्दू स्पीकिंग आहे उन पंहिंजी हिकिड़ी बाउंड्री ठाहे छॾी, ठीकु आहे। उन ते छा थियो त मूंखे नौकिरी कोन मिलंदी, मूंखे एडमिशन कोन मिलंदी, ऐं मूंखे सिंधी कोन सिखणी आहे। अच्छा, जेके ॿिया आया उहे ज़म थी विया, पठान आया ज़म थी विया, ऐं ॿिया त उन ते छा थियो त हुननि हिकिड़ी कई हाणे जनरली कॉन्सेप्ट इहो आहे त कराची वारे खे नौकिरी कोन मिलंदी। अच्छा, उहो अप्लाई कोन थो करे, हू इंट्रस्ट नथो वठे, त पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे नौकिरी कोन मिलंदी हुनखे। हू एडमिशन वठण तयारु थियो, त उहो हुननि कॉन्सेप्ट जेको हुननि ॾिनो, हुननि 20 सालनि में जॾहिं आऊं MQ में वई हुअसि, उन टाइम ते उन्हनि जो जेका क्रीम हुई न, उहो एसडीओ बि हुओ, कमिश्नर बि हुआ, सेक्रेटरीज़ बि हुआ, पढ़ियल लिखियल तबिको हुआ। अच्छा, असांजा जेके 20 साल पुराणा अगरि असीं ॾिसूं त असां पोइते हुआसीं। अॼु पीपल्स पार्टी जे अचण खां पोइ 20 सालनि में तव्हां इहो ॾिठो हूंदो त वॾी मेजॉरिटी तव्हांखे रिवोल्यूशनरी चेंज आयो आहे। तव्हांखे कमिश्नर, AC, एसडीओ, तव्हांखे छोकिरियूं मिलंदियूं, यंग जनरेशन आई आहे, तव्हांखे पुलिस में डिपार्टमेंट में चेंज आई नज़र आई हूंदी, हेल्थ में चेंज नज़र आई हूंदी, हिकिड़ो वॾो मार्जिन तव्हांजो CA, CSS जी तरफ़, ऐं तव्हांजो जेको आहे न उहो आहे, उहो थरपारकर खां बि निकितो, उहो कश्मीर खां बि निकितो, उहो जेकबाबाद खां बि निकितो, ऐं जेको MQ जो जेको माण्हू हो उहो पुठिते थी वियो। उहो उन्हनि इंट्रस्ट कोन वरितो, उन्हनि जे ज़हन में इहो विधो वियो त सिंध पीपल्स पार्टी वेठी आहे, पीपल्स पार्टी एडमिशन कोन्हे। अच्छा, तव्हांजी जेकी सीटूं कराची जूं, हैदराबाद जूं, उते ॿार आया कोन, ॿियनि ज़िलनि या ॿियनि सूबनि जे माण्हुनि उते तव्हांजूं उगे भरियो। अॼु अगरि तव्हां कंपेयर करियो सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं उर्दू ॻाल्हाइण में, त तव्हांखे वॾो डिफरेंस नज़र ईंदो त सिंध जो जेको माण्हू आहे उहो CA, CSS कॉम्पिटेटिव माण्हू नज़र ईंदो, ऐं तव्हांजो जेको उर्दू स्पीकिंग आहे उहो तव्हांजो पुठिते रहिजी वियो। उहो मैट्रिक पास करे इंटर पास प्राइवेट सेक्टर में हलियो वियो, उहो अॻियां निकितो कोन, उहो ग्रेजुएशन जे लेवल ताईं शयूं जेके हुयूं कोन उन्हनि जूं। त हाणे मां सम्झां थी त उन्हनि जो एॾो गैप जेको हुननि जी पॉलिटिकल ग़लति वे जे करे जेको हुननि शयूं रखियूं,
उन सां हुननि जी क़ौम खे पूरी क़ौम खे नुक़सानु थियो ऐं जॾहिं वेंदा चवंदा तव्हांजी क़ौम खे नुक़सानु थियो पीपल्स पार्टी पंहिंजी एज़ ए नेशन जेकी आहे उहा उनखे जनरेशन खे खणी आई आहे त जेको कॉन्सेप्ट हो तपाके जो ॿारु कोन पढ़ंदो सिजावल जो ॿारु कोन पढ़ंदो कराची कीअं ईंदो पर अॼु हू ॿारु पढ़े पियो अथव मां चए पियो ऐं तव्हांजो कराची न सिर्फ़ु कराची में अचे पियो बल्कि मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॿारु तव्हांजो वञे पियो पढ़े पियो शयूं करे पियो त आउं सम्झां थी त हुननि पंहिंजी नेशन खे डैमेज कयो आहे ऐं पंहिंजी नेशन खे ख़तमु करण में जेको आहे ॿिए कंहिंजो हथु कोन्हे उहो चवंदा न अपने ई गिराते नशे में पे बिजली त उहो जेको आहे हुननि खे हुननि जी लीडरनि ई नुक़सानु ॾिनो जी अदी बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हियूं कयूं अपने ही गिराते हैं नशे मन पे बिजलियां MQM वारनि असल में धड़ाबंदी एतिरी करे छॾियूं त हू हाणे हुननि जा पंहिंजा पार्टी वारे ई सम्झनि था वीचारे पंहिंजी अवामी चए थी हाणे वोट ॾियूं कंहिंखे हू PSP ठाहे वेठो आहे मुस्तफ़ा कमाल तो हुते छा करे वेठो आहे अदी हाणे थोरो हल्को फुल्को तव्हांजी फैमिली जे बारे में सवाल पुछां ख़ुश्क सवाल त इलाही पॉलिटिकल थी विया माशाल्लाह केतिरा ॿारनि छा था कनि ऐं तव्हां छुटी वारे ॾींहुं ॿारनि सां घुमणु वेंदा आहियो छा कंदा आहियो डे कीअं स्पेंड कंदा आहियो इहो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे मुंहिंजा 3 ॿार आहिनि माशाल्लाह 2 पुट आहिनि हिकिड़ी धीउ आहे जी जी वॾो पुटु A लेवल खां पोइ ACCA पियो वरिती आहे एडमिशन वरिती आहे नंढो जेको आहे वॾो फ़रूख़ हसान आहे नंढो फ़रूख़ अयान आहे उन O लेवल जी बेस ते ACCA में एडमिशन वरिती आहे नंढड़ी मुंहिंजी ईमान फातिमा आहे जेका 6th क्लास में पढ़े पई इहा मुंहिंजी नंढड़ी दुनिया आहे मुंहिंजी मुंहिंजो थोरो शेड्यूल ॾाढो टफ हूंदो आहे पहिरीं वीकली थी वियो सैटरडे जो त हुते संडे ते ई माण्हुनि सां मुलाक़ात करण ई पोइ वरी असां इहो कयो त माना 15 ॾींहं जो करे छॾियो त बाबा 2 ॾींहं ऐं 3 ॾींहं ॾींदीसि हिकिड़ो वीकेंड जेको आउं घरु वञा गैदरिंग ॿाहिरि वग़ैरह घटि वेंदा आहियूं बसि घरु हूंदा आहियूं घर जी लाइफ हूंदी आहे ॿारनि खे वधि में शौक़ु थींदो आहे त किथे आउटिंग ते वञो तव्हां ख़बर आहे अॼुकल्ह फास्ट फूड हूंदो आहे त हुनजो घणो शौक़ु हूंदो आहे त जेकॾहिं मम्मा या त असांखे घुराए ॾे या असां गॾु वेही त नंढड़ी लाइ दुनिया आहे हुन में जेको आहे बसि कोशिशि हूंदी आहे त असांजे वालिद न कुझु हूंदे बि असांखे अलहमदुलिल्लाह मुंहिंजे वालिद ऐं MSc पास ऐं MP मुंहिंजी उन खां पोइ मुंहिंजी जेका भेण आहे उहा जिद्दा में आहे माशाल्लाह हिकिड़ी डर्मोटोलॉजिस्ट आहे हिकिड़ी भेण ॿी जिद्दा में आहे उहा हेमाटोलॉजिस्ट आहे हिकिड़ी भेण मुंहिंजी माशाल्लाह गायनोकोलॉजिस्ट आहे त हिकिड़ी भेण CA पास कयो आहे उहा जेकी आहे ऑस्ट्रेलिया में उहो त मुंहिंजी भाउ जेको आहे न असां धीअनि ते जेको आहे न उहो तमामु घणो कयो आहे ऐं उनजी ख़्वाहिश हुई त माना मुंहिंजी धीउ पढ़े लिखण जो तव्हां ऐं पहिरीं छोकिरी हुई जेका ख़ानदान खां ॿाहिरि निकिती ख़ानदान खां ॿाहिरि पढ़ी ऐं यूनिवर्सिटी में पहिरीं छोकिरी हुई ऐं त अलहमदुलिल्लाह जेको आहे ऐं ख़ानदान खां ॿाहिरि पहिरीं छोकिरी जी शादी थी मुंहिंजी त हाणे त रिवोल्यूशन आयो आहे खोड़ सारा डॉक्टर्स आहिनि इंजीनियर्स आहिनि ऐं छोकिरियूं असां सां शादी कनि थियूं छोकिरियूं अचनि पियूं त मुंहिंजे वालिद जो हुन में वॾो कंट्रीब्यूशन उन करे सम्झो था त जॾहिं वालिद असां ते एतिरी महिनत करे एतिरो आंदो असीं बि पंहिंजे ॿारनि ते जेको आहे न उहो उन्हनि खे बहितर मुस्लमान करियूं ऐं थोरो मज़हबी तरफ़ बि घणी हूंदी आहे नमाज़ वग़ैरह इहो त मुंहिंजे ॿारनि ते बि घणी हूंदी आहे त नमाज़ पढ़णी आहे शयूं करणियूं आहिनि सुठी ख़राब जी ख़बर हुजे ॿार खे तमीज़ जे दायरे में रहिजो त मूं ॾिठो आहे त जॾहिं तव्हां वॾनि एजनि ते वञो था त तव्हांजा ॿार बिगड़नि था तमीज़ जे दायरे मां बदतमीज़ी कनि था तव्हांजे लोअर स्टाफ सां त मुंहिंजी हिन ते परवरिश ते हूंदो आहे त तव्हां सां गॾु जेके मेंबर रहनि था उहे फैमिली मेंबर आहिनि त तव्हां हुन सां फैमिली मेंबर रहो सो उन करे जेको आहे सो बसि दुआ कजो त जेके ख़्वाहिशूं आहिनि बचनि जी मुस्तक़बिल जे लाइ उन्हनि खे पूरो करे सघूं इंशाअल्लाह ताला बिल्कुलु तव्हां पाण इलाही सुठा आहियो हिकिड़ी माई हूंदी आहे जेके पंहिंजी क़ौम खे ऐं पंहिंजे ॿारनि खे अहिड़ी तरबियत ॾींदी आहे जेको अॻिते वञी पंहिंजो नालो रोशन कंदई अलाह साईं तव्हांखे कामयाबी ॾिने तव्हांजी जेकी ख़्वाहिशात आहिनि अदी लास्ट क्वेश्चन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो हूअं त दिलि चए थो बसि वेठी रुगो ॻाल्हायां तव्हां सां को शेर हुजे जेको तव्हां जहिड़े देश में रहो था सर्वे सजावली को शेर हुजे या कोई अहिड़ो को गानो तव्हां ॿुधाए सघो त प्लीज़ असांजे व्यूवर्स खे पंहिंजे हल्के जे माण्हुनि खे जेके तव्हांखे पसंदि था कनि सर्विस हुजे हिकिड़ो त आवाज़ु सुठो करे तकरीर खां पोइ तकरीर करण खां पोइ त आवाज़ु बिल्कुलु ई जेको आहे न तमामु घटि हाणे त अदी अव्हांजी आवाज़ इलाही सुठी आहे वो जेकी पंहिंजो फंक्शन लीग जी केर हुई नुसरत
अनुसर सेहरा उनखे त बहितर अच्छा तव्हांखे छा ॿुधायां मूंखे आऊं हाणे अच्छा पहिरीं त अञा सॉन्ग्स वग़ैरह ॿुधंदासीं हाणे घटि ॿुधंदी आहियां टाइम कोन हूंदो आहे त पोइ तव्हां हाणे व्लॉग्स ॾिसण में मजबूर हूंदा आहियो तव्हां तकरियूं ॿुधण में ब्रेकिंग न्यूज़ ॿुधण में त जेको आहे न मूंखे ज़रीना बलोच ॾाढी वणंदी आहे मूंखे ज़रीना बलोच जे सॉन्ग्स ॿुधंदा आहियूं उन जा कुझु सॉन्ग्स जेकी नंढे हूंदे खे यादि आहिनि शायदि बसि उहे ई यादि आहिनि वरी त यादि कोन सॉन्ग्स वग़ैरह यादि कया कोन्हे उनखे थोरो कोशिशि करियूं था अती मुंहिंजो छलड़ो पाणीअ में जे दिलि मुंहिंजो छलड़ो पाणीअ में छलड़ो मुकड़म ससड़म सोनू पातम चीच मेड़ी थी पियो गिर गिलोड़ी किरी पियो खूह मेड़ी खूह जे नार मेड़ी नार जे नसर मेड़ी लोटन मां थी वरियोड़ी अधी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में जेॾल मुंहिंजो छलड़ो पाणीअ में ज़बरदस्त आवाज़ हाणे केतिरो कहिड़ो छा हुओ ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत ऐं तव्हां एतिरो ख़ूबसूरत गानो ॻायो आवाज़ ॾाढी सुठी आहे तव्हांजी त अच्छा थैंक यू यार थैंक यू केरु थो चए तव्हांजी आवाज़ सुठी न आहे नुसरत सेहरा बाज़ी खां त सुठी आहे अच्छा नुसरत शुक्र असेंबली में कोन दफ़ा जहिड़ो करे हिकु दफ़ा मूं उनखे चयो चए थी तव्हांजी आवाज़ मथे गैलरी ते ईंदी आहे चए थी मेरी आवाज़ तो ॿाहिरि तक जाती है पोइ तव्हांजी आवाज़ त माशाल्लाह एक्सीलेंट इन ई ख़ूबसूरत आवाज़ ऐं गुफ़्तगू सां असां मोकिलाईंदासीं अधीसू हीरसू महिरबानी थैंक यू तव्हां टाइम ॾिनो तव्हांजी टीम जी पूरी टीम जी थैंक्स टाइम थोरो देरि सां तव्हांखे ॾिनो ख़ासि तौर ते अदा शकील जी महिरबानी जेको कंटिन्यू राब्तो कंदे रहियो ऐं प्रोग्राम जे हवाले सां अरबाब जो बि थैंक्स जेको राब्ते में रहियो ऐं प्रोग्राम्स जे लाइ थैंक्स यू वंस अगेन धरती टीवी जी मैनेजमेंट जी धरती टीवी जी तरफ़ां जिन जे आया ऐं असांजे व्यूज़ वरिता थैंक यू विधी थैंक यू अहिड़े नमूने नेक्स्ट वीक नेक्स्ट न्यू सेलिब्रिटी या पॉलिटिशियन सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं धरती जो सितारा में तेसिताईं सर्व जबीन खे अल्लाह हाफ़िज़।